मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। तू चिंता न कर, शोक न कर। शरणागति जो रहस्य तव्हां ॿुधी रहिया हो। शरणागति में विशेष जेके ॻाल्हियूं उहे इहे आहिनि कि मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजा आहिनि, भगवान जी मर्ज़ी ही मुंहिंजी ख़ुशी आहे। ऐं विशेष जेके 5-6 ॻाल्हियूं ध्यानु ॾियण वारियूं, चिंता न करणी आहे। ध्यानु ॾियो, मां रिपीट थो कयां, चिंता न करणी आहे, निश्चिंत रहणो आहे। ॿियो, निर्भय थी वञणो आहे। भव भगवान खे अर्पण कयो। असां छो भव कयूं, भगवान जे शरण थी वियासीं। निर्भय थी वञूं, विश्वास करणो आहे न। ऐं टियों, निशोक थियो। गुज़रियल ॻाल्हि जो शोक थींदो आहे, भविष्य जी वर्तमान जी चिंता थींदी आहे। त जेको गुज़री वियो आहे उनखे छॾियो, निशोक थी वञो। ऐं चौथों, निशंक थी वञो, काई बि शंका न कयो। भगवान मूंखे शरण में रखंदा न रखंदा, बाह पकड़ींदा न पकड़ींदा। ऐं पंजों, परीक्षा न कयो कि मां शरण थियुमि त मूं में सुठा गुण छो न आया। 39 लक्षण भगवान गीता में संतन जा ॿुधाया आहिनि, उहे छो न आया आहिनि। क्रोध छो न वियो आहे, लोभ छो न वियो आहे। भगवान चिंता कंदा। रोई सघो था, रोअण लाइ फ्री आहे, रोअण लाइ कोई प्रतिबंध कोन्हे। भक्ति यानी नंढी जीअं बचपन हूंदी आहे, ॿार हूंदा आहिनि न त रोअंदा आहिनि, हा न। कोई मुसीबत आई, कुझु बि थियो त वेंदा न काॾे वञी फोन लॻाए पुलिस खे या काॾे मुखी पंचन ॾे न वेंदा। छा कंदा? रोअण लॻंदा। रोअंदा त माता पिता ईंदा। ॿारनि जी पूरी टेंशन कंहिंजी हूंदी आहे? माता पिता जी। ॿारनि जो लालन पालन माता पिता जो। ॿारनि जो ख्यालु रखणु, ध्यानु ॾियणु कमु कंहिंजो आहे? माता पिता जो। ॿार किरी न पवनि, सीढ़ीअ तो ॾाकण तो, आग में हथ न विझनि, ग़लति सलत खाई पी न वेहनि, कंहिंजो कमु आहे? माता पिता जो। धोखे सां ॿार कुझु करे वे, मुंहं में कुझु विझी वे त पोइ वरी पेशी परेड कंहिंजी निकिरंदी आहे? माता पिता जो। त भक्ति ईअं ई त आहे। भक्ति यानी असां भगवान जा नंढा ॿार थी वियासीं, भगवान जे भरोसे। कोई बि संबंध रखो चाहे, त परीक्षा न करनी आहे कि मां भगवान जे शरण थियुमि त गुण आया कि न आया। हाँ, रोई सघो था जीअं ॿार रोअंदो आहे, चिंता न करनी आहे। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे छहों गुण ॿुधो। विपरीत धारणा न करना। विपरीत धारणा न करना, उल्टा ख्याल न कर, उल्टी विचारधारा न रखनी है। कहिड़ी उल्टी विचारधारा? कि मां भगवान जे शरण थियुमि, हा, मां भगवान जो थियुमि कि न थियुमि, इहा उल्टी विचारधारा। छो जो इहो त मुंहिंजे मञण या न मञण ते निर्भर न आहे। भगवान जो ऐं मुंहिंजो परस्पर जेको रिलेशन, संबंध आहे, जेको नातो आहे, उहो अटूट आहे, अखंड आहे, नित्य यानी हमेशा आहे। मां इन संबंध जे तरफ़ ख्याल ई न कयो, या मुंहिंजी ग़लती हुई, हाणे उहा ग़लती मिटी वई, त उल्टी विचारधारा कीअं रही सघंदी? चओ हरे राम। असां हिन जन्म जे माता पिता खे सुञाणूं, पिछले जन्म वारे खे न सुञाणूं, कोई भी सदस्य हुजे। लेकिन कमाला भगवान तो हर जन्म जा वही माता पिता बंधु सखा है। भगवान तो न बदल जाए। असां नथा सुञाणूं भगवान के, भगवान तो हर जन्म असांजो सुञाणनि था। जॾहिं माण्हू सच्चे दिल सां भगवान जे शरणागति के स्वीकार करे वठंदो आहे त उनमें चिंता, भव, शोक ये दोष न रहंदा आहिनि। उन जो शरणागति जो भाव पंहिंजो पाण ई मजबूत थींदो वेंदो आहे। ठीक तहिड़ी तरह सां जीअं शादी थियण खां पोइ धीअ जेकी हूंदी आहे कन्या, उन जो पिता जे घर में संबंध विच्छेद ऐं पतीअ जे घर में पंहिंजो पाण ई ऑटोमेटिकली संबंध मजबूत थींदो वेंदो आहे। बल्कि शादी खां पहिरियों ही उन जे ख़्यालनि में इहा ॻाल्हि अची वेंदी आहे। पेव करे दिन 4 है, साहुरड़े जावणा, गुरबाणी थी चए। सतगुरु था चवन पेके में 4 ॾींहं रहणो आहे, परमानेंट काॾे वञणो आहे? सावरे वञणो आहे। असांजो बि पेको सावरो अथव,
असांजो हा हा छोकिरे छोकिरीअ भेद न आहे। असांजो पेको सावरो कहिड़ो आहे? संसार सभिनी जो पेको आहे सावरो, यानी असां भगवान जा आहियूं। असांजा परम पति त उहे ई न भाई। हिते 4 ॾींहं आया आहियूं त असांजे दिमाग़ में असांजे वीचारनि में बेईमानी अची वई आहे, नियत बदिलजी वई आहे, पेके में ई रही पऊं, सावरे वञूं ई न। चओ हरे राम। अरे भाई घुमण फिरण आया हो, घुमी फिरी हलो हलो पंहिंजे परम प्रियतम पतिअ ॾे जाते सदा रहणो आहे। भगवान श्याम सुंदर सभिनि जा परम पति। गुरबाणी कई इन ही भाव सां लिखी वई। उन ॾींहुं तव्हां ॿुधो न गुरबाणी, सुण सखीअ मेरी नींद भली, मैनू आप मैं आपनड़ा फिर मिलिया। मूंखे पंहिंजो परम प्रियतम भगवान मिलियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। यो संबंध एडो मजबूत थी वेंदो आहे कि जेकी कल न्याणी हुई 16 अरिड़हें 20 साल जी पंहिंजे पेके में खेॾंदी, नई नवेली शादी करे आई, शादी थी वई, नव ब्याहता आई, भाई कुंवार आई आ, दुल्हन आई आ, ठीक आ। समय गुजरियो, महीना गुजरिया, साल गुजरिया, वह नव ब्याहता नई दुल्हन कुंवार पाण माता ठही वई, माता ठही वई, पाण ससु ठही वई, नुंहुं मुं ससु ठही वई, ससु ठही वई, ॾाॾी ठही वई, नानी ठही वई। हाणे समय त गुजरंदो तो वञे, उहा जेकी न्याणी हुई, कन्या हुई, उहा दादी परदादी ठही वई। हाणे उनजे सपने में भी इहो भाव न रहंदो आहे कि मां हितां जी न आहियां। उनजे मन में इहो भाव मजबूत थी वेंदो आहे कि मां त हितां जी आहियां, हे सभु असांजो ई आहे। हाणे पोटे जी ज़ाल ईंदी आहे, पोटे जी ज़ाल यानी नंढी नुंहुं सम्झो, पोटे जी ज़ाल नुंहुं आई, उहा थोड़ी खेचल करे या कम ठीक सा न करे तो छा चवंदी आहे, बड़ी खटपट मचाती है, हाँ इस पराई जाई छोकरी ने तो मेरा घर ही बिगाड़ दिया। वह ॾाढी चवंदी आहे पंहिंजे नुंहुं जे लाइ पोटे जी ज़ाल आई आहे, ये केड़ी खटपट थी करे, हाँ केड़ो गोड़ थी करे, कम ऊंदा सूंदा थी करे, ये पराई जाई पराए घर जी इन छोरीअ नक में दम करे छॾियो आहे। हाणे उहा अम्मा भुलिजी वई कि मां भी पराई जाई आहियां, मां भी ते जन्म त न वरितो आहे, जन्म वरितो आहे छा मां हिते, जन्म त ॿिए घर में वरितो न भाई। मुंहिंजी शादी थी न, पंहिंजे लाइ नथो चवां मां, उन कन्या लाइ थो चवां, मुंहिंजे लाइ था सम्झो छा। उहा जेकी कन्या आई उन जन्म तो उन माता पिता जे घर में वरितो हा न, शादी करे आई, वॾ ॾाढी ठही वई, पर ॾाढी ठही वई। हाणे उनखे ख़्याल बि न आहे कि मां भी त ॿिए घर में जन्म वठी आई आहियां। हरे राम। छो जो पुट हिते पैदा थिया, पोटरा हिते पैदा थिया, पर पोटरा हिते पैदा थिया, वॾा हली विया मथे, त उनखे हीअं लॻंदो आहे मां ई त आहियां सभु कुझु। हरे राम हरे कृष्ण। इहा भुलिजी वई कि मां भी त न्याणी वांगुरु ॿिए घर में आई आहियां, इन पराई छोरीअ घर बिगाड़े छॾियो। उन बुढ़ी अम्मा खे इहा ॻाल्हि यादि ई न आहे कि मां भी पराई घर जी पैदा थियल आहियां। त जॾहिं बनावटी नातन में रिश्तन में एड़ी मजबूती थी सके भैया, तो भगवान जा ही अंश इन प्राणी के भगवान सां जेको शाश्वत नित्य संबंध आ, वो अगर मजबूत थी वने तो कोई अचरज वारी ॻाल्हि न आहे। छो जो हर जन्म जा, जन्म को पहिरियों जा भी असांजा रिश्तेदार आहिनि, परम पिता, परम पति, परम सखा, परम मित्र, परम बंधु। हरे राम। वास्तव में भगवान जे संबंध जी मजबूती जे लाइ केवल संसार जे मञल संबंध जो त्याग करण जरूरी आहे। इन करे भगवान दूर था नजर अचनि, छो जो संसार में दिलचस्पी ॾाढी आहे, संसार मिठो ॾाढो थो लॻे। संसार में असांखे सुख खपनि, भोग खपनि, चिपकी पियाऊं, जीअं न बबल गम चिंगम हूंदो आहे, किथे चिपकाए छॾियो त लहंदो न आहे, वार पटिजी वेंदा आहिनि। बचपन में कंदासीं न, दोस्तनि सां वारनि ते लॻाए छॾींदासीं, हा न, जाने अनजाने भोले भाले छा चइजे, बदमाशी आहे, हा न। ये बचपन में माण्हुनि कई असां कया आहिनि जेके वारनि ते चिपकाए छॾींदासीं, पोइ छा थींदो, वार खिचजी वञनि, कैंचीअ सां कटणा पवंदा। असांजो मन बि उन च्युइंगम ऐं बबल गम वांगुरु आहे।
जेको संसार सां ईअं चिपकी पियो आहे, ईअं चिपकी पियो आहे त की लहण जो नालो ई न आहे। हरे राम हे हरे। सच्चे दिल सां भगवान जे चरणनि जी शरण थियण ते शरणागत भक्त में अगर कंहिं भाव आचरण व्यवहार जी कमी रहिजी भी वञे या उल्टा ख्याल अची भी वञनि, वृत्ति पैदा थी वञे या कंहिं हालत में पई करे परवशता सां कोई भुल में अपराध भी थी वञे त उन जे हृदय में पश्चाताप पैदा थी वेंदो आहे, जलन पैदा थी वेंदी आहे। इन वास्ते उन जे लाइ ॿियो कोई प्रायश्चित करण जी ज़रूरत कोन्हे। भगवान कृपा करे उन जे सभिनी पापन खे पूरी तरह नष्ट करे छॾींदा आहिनि। चो हरे राम। श्रीमद् भागवत महापुराण में लिखियल आहे 11/5/42 जेको प्रेमी भक्त भगवान जे चरणन जो अनन्य भाव सां भजन कंदो आहे, उन जे द्वारा अगर अचानक कोई पाप ठही वञे, पाप करे छॾे भुल में, तो उन जे हृदय में विराजमान परम पुरुष भगवान श्री हरि उनके पूरी तरह नष्ट करे छॾींदा। चो हरे राम। भगवान भक्त जे अपनापन खे ॾिसंदा आहिनि, गुण अवगुणन खे न ॾिसंदा आहिनि। रामायण में 1:29-3 में लिखियल आहे, रहती न प्रभु चित चूक किए की। चो न भाई, बस खटी आयो खैर सां न हो जमालो, बस एतिरा ही याद न असांखे। चो जसमत, रहती न प्रभु चित चूक किए की। रहती न प्रभु चित चूक किए की। 1000 बार तो यो तव्हांखे चौपाई ॿुधाई आहे। रहती न चित प्रभु चूक किए की। प्रभु यानी भगवान जे चित्त में, दिल में भक्तन जी कयल चूक यानी गलती रहंदी ना, याद न रखंदा आहिनि, विसरी वेंदा आहिनि, वेसर खाधा थी वेंदा आहिनि। भगवान जानबूझ करे, काई ॻाल्हि आहे कि भगवान भुलिजी सघनि, इन मतलब इहो न आहे कि भगवान जो मेमोरी पावर घटि आहे, ये भगवान जो स्वभाव आहे। भक्त जी गलती भुलिजी वेंदा आहिनि, वेसर खाधा बणिजी वेंदा आहिनि कोन। रहती न चित्त प्रभु चूक किए की। प्रभु जे चित्त में भक्त जी चूक गलती विसरी वेंदी आहे। अच्छा, याद छा रहंदो आहे? करत सुरत, सुरत यानी यादगार, मेमोरी, सुरती अथई, ख्याल अथई, चवंदा आहिनि न। सुञाणे थी 15 साल न पहिरियों मिलियासीं भाणेजे जे शादीअ में, कीअं नचियासीं, धूम मचाईसीं, हाँ पनीर कुरमा खाधासीं, भुलिजी वई आहीं? मां ॻाढ़ी, तूं पीली ड्रेस पाए आई हुई, तोखे वेसर ख्याल कोन्हे तोखे? हाँ, खेप ख्याल तोखे कुछ आहे ई कोन, सुरती कोन्हे। अम्मा चवंदी आहे सुरत कोन्हे। योग में भी चवंदा आहिनि सुरत चढ़ा। करत सुरत सयबार हिए की। करत सुरत सयबार हिए की। सय यानी 100। भगवान जे दिल में भक्तन जी गलती न रहंदी आहे याद, लेकिन करत सुरती सयबार हिए की। हिक बि काई सुठी ॻाल्हि ॾिसी वठनि, सुठो गुण ॾिसी वठनि त 100 बार उन जी साराहना कंदा आहिनि। हिए की दिल सां कंदा आहिनि, खोड़ी मोड़ी न, दिल सां पंहिंजे भक्त जी भगवान 100 बार यादि कंदा आहिनि। अरे इन वीचारे बीमार गांइ जी सेवा कई, अरे वीचारो गायन खे वञी करे मरम पट्टी करे आयो भाई, अरे इन वीचारे बुख ते हो, हिकु फुल्को पाण खाधे, हिकु गरीब खे ॾेई छॾियईं। भगवान 100 बार चवंदा आहिनि, अरे वीचारे सुख आराम छॾे करे हिन वीचारे सेवा कई आहे, हिकु पहर सेवा कई आहे 3 कलाक, मां कीअं भुलिजां। छॾिस, हे दोष बि विया, हे पाप बि विया, हे अपराध बि विया, हे जन्म बि विया, पोइ बि यादि रहंदो आहे भगवान खे सेवा, सुठो गुण। ॾिसो आहे त अधु चौपाई, हिकु चौपाई आहे, केॾी वॾी ॻाल्हि चई छॾी अथऊं। चओ, सभु चओ, रहती न प्रभु चित चूक किए की। रहती न चित प्रभु चूक किए की। करत सुरत सयबार हिए की। करत सुरत सयबार हिए की।
बस याद रखो कुछ चौपाइयूं रोज गाईंदा कयो, घर में सिमरन कंदा कयो, जपींदा कयो, ॿारनि खे बि यादि करायो। ABCD सां कम थोड़ी न हलंदो। चओ हरे राम हे हरे। चओ रहती न प्रभु चित